कुनेरी में शाख में पानी की फिरामी बंद हुजण बावजूद पीटीआई काउंसिलर समेत 6 ॼणनि खिलाफ पानी चोरी ऐं फुर जो केस दाख़िल कयो वियो आहे। खबर वाक़े ॾियो पिया आपाशी खाते के मुलाजिम अनवर कुंभार की फरियाद ते काउंसिलर सुमार रिंद समेत 6 ॼणनि खिलाफ केस दाख़िल कयो वियो। नबीसर माइनर शाख में पानी बंद हुजण बावजूद कूड़ो केस दाख़िल कराइण तकामी कार्रवाई कई पई वञे, काउंसिलर जो चवणु आहे। बिल्कुल नाज़रीन, सुमार खान जो चवणु आहे त मकानी चूंडुनि में पीपल्स पार्टी उम्मीदवार खे हारायो वियो, जंहिंजे करे कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे, इंसाफ़ कयो वञे। कुनेरी में शाख में पानी की फिरामी बंद हुजण बावजूद पीटीआई काउंसिलर समेत 6 ॼणनि खिलाफ पानी चोरी ऐं फुर जो केस दाख़िल कयो वियो आहे। आबाशी खाते के मुलाजिम अनवर कुंभार की फरियाद ते काउंसिलर सुमार रिंद समेत 6 ॼणनि खिलाफ केस दाख़िल कयो वियो आहे। इन हवाले से लाइन ते मौजूद है कुनेरी मां मजीद मेमून जी। मजीद छा तफ़सील आहे? बिल्कुल आपा जे खाते जो कालम साम्हूं आयो आहे त जी आपा जे खाते जो दारो के तरफ़ां कुंडी थाने ते पीटीआई जो काउंसलर आहे ऐं गोड़ जगमूल सुमार खान रिंद ज़मींदार भी आहे, नबीसर माइनर जो उन समेत 6 माण्हुनि खिलाफ़ केस दाख़िल करायो आहे। त हुननि जेको ॼाणायो आहे त ज़मींदार जो कुमार खान आहे, उन गॾु ॿियो रब नवाज़ जेको वाटको नयो जो ज़मींदार आहे ऐं ॿियो जो ड्राइवर आहे ट्रैक्टर जो, उनजे खिलाफ़ कुंडी थाने दाख़िल करे ॼाणायो आहे त हीअ जेको ज़ोरी पाणी चोरी करे रहिया हुआ, मना कई असां झेड़ो कयो अथनि ऐं बहुत धमकियूं ॾिनियूं अथनि ऐं मोबाइल फोन फुर कयो आहे। कुंडी पुलिस खे दाख़िल करे जांच शुरू करे छॾी आहे। जो सुभाणे खां ज़मींदार जो चवणो त असांजी शाख बंदि पई आहे, असांखे अॻु में इंतक़ाम में कान पई वञे। अॻु मुंहिंजे खिलाफ़ 4 केस दाख़िल कया विया आहिनि। असां पीटीआई टिके ते इलेक्शन विढ़िया आहियूं, खटिया आहियूं, उनजी जेको साल में असां ते दबाव विधो वञे त पंहिंजी वफ़ात तब्दील करियूं, उनजा घुर कई जांच करे असां इंसाफ़ कयो वञे। जी ठीक है, अली मेरे अब्दुल मजीद में तफ़सील ॾियण लाइ आगाह।